प्रिया कुमारी के, साहिबजादो भट्टी के, घोटकी जे सभिनी मगविन के, कश्मीर जे मगविन के, शिकारपुर जे मगविन के, उस्ताद ज़फ़र लाखे जे कातिलन के, उस्ताद ज़फ़र लाखो जे कातिलन के, उस्ताद ज़फ़र लाखो जे कातिलन के, राफ़े समीजो जे कातिलन के, राफ़े समीजो जे कातिलन के। मुतालबात क्या है और कितना रोज़ है, क्या आज तक आप इंतजामिया ने आपके साथ अब तक क्या सलूक किया है या इस तरह का पहले तो हम शुक्रिया अदा करते हैं शिया उलमा काउंसिल घोटकी के डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट अख्तर हुसैन लुंड साहब और दूसरे दोस्तों का। हमारा मुतालबा सिंपल है कि रोज़ाना घोटकी डिस्ट्रिक्ट में से या पूरी सिंध में से सैकड़ों लोग अगवा किए जा रहे हैं, तावान के लिए अगवा किए जा रहे हैं। कबायली तकरारों के आड़ में सैकड़ों लोग मारे जा रहे हैं। पहले तो इन अगवाओं का सिलसिला, इन कबायली तकरार का सिलसिला बंद करके डकैतों के खिलाफ ऑपरेशन करके उनका खात्मा लाकर डिस्ट्रिक्ट घोटकी समेत पूरी सिंध में अमन अमान बहाल कराया जाए। दूसरी बात यह कि हमें 7 दिन हुए एसएसपी घोटकी के ऑफिस के सामने धरना दिए हुए हैं मुसलसल दिन रात। अभी तक इंतजामिया में से कोई हमसे बातचीत करने नहीं आया और ना ही किसी ने किसी किस्म की कोई अपनी जो कारकर्दगी है वो बताई है। ये हमारा एहतजाज तब तक जारी रहेगा जब तक ऋतिक कुमार समेत दीगर मगवी बाजियाब नहीं होते, ऑपरेशन करके डकैतों का खात्मा नहीं करते और घोटकी डिस्ट्रिक्ट में मुकम्मल तौर अमन अमान नहीं करते, उतनी तक हमारा ये धरना जारी रहेगा। मौलवी साहब कीअं पिया ॾिसो ऋतिक कुमार समेत ॿिया मुगवी जेके आहिनि ज़िले में अगवा आहिनि, छा चवणु चाहींदा आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। अॼु असां इन हफ़्ते खां ज़्यादा ॾींहं थी विया आहिनि इन धरणे खे जेको मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ एसपी साहब जी ऑफिस जे साम्हूं धरनो लॻल आहे। उन धरणे में इंसानियत जी बिना ते इज़हार हमदर्दी ऐं इज़हार यकजहती लाइ असां उन्हनि दोस्तनि वटि आया आहियूं, छो जो असांजो मज़लूम करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा पैरोकार आहियूं ऐं मज़लूमीन ने दुनिया, मज़लूमीन जहां ऐं मज़लूमीन ख़ुसूसन असांजे ज़िले घोटकी में जेके मज़लूम आहिनि उन्हनि सां हिमायत असांखे पंहिंजे आकाउनि जो ऐं पीरनि जो दर्श मिलियल आहे। उन खे मद्देनज़र रखी अॼु असां इन धरणे में इज़हार यकजहती लाइ हाज़िर थिया आहियूं ऐं असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त असांजे ज़िले में जेका ही पोज़ीशन सूरत हाल साम्हूं अची रही आहे, रोज़ बरोज़ जेको अमुन जे हवाले सां मसाइल पैदा थियनि था, उन जी रोकथाम लाइ जेको अमुन पाकिस्तान ऐं ख़ुसूसन असां ज़िले घोटकी जी ॻाल्हि कयूं, अमुन अमान हर शहरी जी ज़रूरत आहे। एहतजाज में कुझु न थींदो, खणो डंडा कुल्हे ते निकिरी पओ, घणो खाई पी वरितो आहे, बाक़ी हाणे ॿिए कंहिंजे आसिरे ते पाड़ो ई न। हक़ीक़त ई आहे, सभु गॾियो अलम सां खणंदा आहियूं। कंटिन्यू कयो।
पाणी माना विहणो रख तूं मजबूरी आहे माण्हुनि जो मसइलो आहे मुंहिंजे लाइ अलाए मुंहिंजो न पियो वेह विहाणे जे करे विहण ते विहण मजबूरी थी आहे पर रुपयो कुझु कोन्हे अरे कंटिन्यू कर को जी मौलवी साहब जी असांजे ज़िले में जेको हिन कलीद वक़्त में बदमनी ज़ोर वठी वई आहे उन बदमनी तमामु ज़िले घोटी वासियुनि खे मुतासिर कयो आहे इहे हर माण्हू असां हिक ॿिए सां ज़िले जे हवाले सां हिक ॿिए जा ईअं सम्झो भाइर वांगुरु असांजो घर आहे हिकिड़ो ज़िलो उन हवाले सां हिन घर में जेकी तकलीफ़ थींदी सभई भाती महसूसु कंदा अहिड़े तरीक़े सां असां इहो महसूसु कयो आहे त असांखे बि इन ॾुख में इन तकलीफ़ुनि में असां उन्हनि पंहिंजे भाइरनि सां जेके मुगवी आहिनि ख़ुसूसन रीता कुमार जंहिंजे हवाले सां इहो धरणो बि जारी आहे सभिनी मुगवियुनि जे हवाले सां जीअं बानी हितां जे धरणे जो बानी ऐलान करे वियो ॿुधाए वियो सभिनी मज़लूमनि जी हिमायत जो ऐलान करे वियो उन हवाले सां असां सभिनी मज़लूमनि जी हिमायत था कयूं कुमारी आहे जीअं ऐं ख़ुसूसन रीतक कुमार जेको हाणे मां हुनजो फोटो ॾिठो तस्वीर ॾिठो हिकु मासूम चहिरो मूंखे लॻो हिन जा वालदाइन बि हूंदा हिन जा भाइर बि हूंदा हिन जूं भेणियूं बि हूंदियूं ऐं हिन जा रिश्तेदार बि हूंदा उन्हनि ग़रीबनि ते छा गुज़री रहियो हूंदो उहे हिन महिल छा खाधो खाईंदा पिया हूंदा या उहे हिन टाइम उन्हनि खे कहिड़ो सुकून ऐं आराम हूंदो असां उन्हनि जूं उहे परेशानियूं ॾिसी असां उन्हनि जे गमनि में इन परेशानियुनि में बराबरि जा शरीक ऐं पंहिंजी हुकूमत खां मुतालबो था कयूं त फौरन इहो बदअमनी वारो माहौल ख़तमु करायो वञे ऐं उन में मुतहरिक थी करे ऐं असां इहो बि ॿुधो आहे छो जो असां ईअं नथा चाहियूं त बाबा असां कंहिंजा मुखालिफ़त में आया आहियूं या कंहिंजी हिमायत में असां हिमायत में आया आहियूं रीतक कुमार जी में असां मुखालिफ़त उन्हनि धुरियुनि जी कंदासीं जेके धाड़ेलनि जी सरपरस्ती करे रहिया आहिनि उन्हनि जी मुखालिफ़त में हूं धाड़ेलनि जी मुखालिफ़त में हूं ऐं असां पंहिंजी SSP साहिबु घोटकी उन लाइ बि ॿुधो आहे त जेको असां ॿाहिरियों हुन सां बि मिलण लाइ असां तयारु आहियूं हुन सां बि मुलाक़ात कंदासीं इनशाला त उन लाइ बि ॿुधो आहे उहो बि कोशिशि आहे DC साहिब सां कहिड़ी ॻाल्हि थी DC साहिब चयो त हुनजो बि आराम फिटल आहे SSP साहिब बि इन कोशिशि में आहे उते असां DC साहिब वटि इहा ॻाल्हि रखी हुई मीटिंग में उन जो SSP साहिबु इन कोशिशि में आहे उहो बि राति ॾींहुं परेशान आहे अलाह कंदो उहो उन जूं परेशानियूं दूर थींदियूं असां ज़िले जी आवाम जी बि परेशानियूं दूर थींदियूं अलाह कंदो इन में कोशिशि जेका हले थी उन खे ज़्यादा तेज़ करे उन कोशिशि खे जल्द अज जल्द बेचैनी जेकी आहे असांजे ज़िले घोटकी जी आवाम जी उन खे फौरन ख़तमु करायो वञे ऐं असांखे अमुन जेका असांजी ज़रूरत आहे उहा असांखे मुहैया करे ॾी वञे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू साईं तव्हांजा कहिड़ा मुतालबा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त हुकूमत जो अवलीन फ़र्ज़ इहो हूंदो आहे त अवाम खे अमुन जेको आहे पहिरियों अवाम जी ज़रूरत जेका आहे उहा तालीम आहे सिहत आहे अमुन आहे ऐं असां ॾिसूं था त हुकुमरान ख़ुशि इन टिनी शोबनि में नाकाम आहिनि ऐं अमुन अमान जिते न हूंदो त उते तालीम सिहत बिल्कुलु मुमकिन ई न आहे पूरी सिंध जे अंदरि जीअं निगरान हुकूमत आई आहे धाड़ेल जेके आहिनि उहे निकिरी पिया आहिनि खुंभियुनि वांगुरु निकिरी पिया आहिनि रोडनि ते रस्तनि ते उहे जेके आहिनि उहे अचनि था ऐं फुर कयूं ऐं धाड़ा हयूं ऐं माण्हुनि खे अगवा कयूं वञनि था हलिया ऐं असां जेको आहे उहो ईअं ॾिसंदा रहूं था इंतिज़ामिया जेका आहे उहा ठस खां मस नथी थिए उन्हनि में उहा गफ़लत जी निंड में सुम्हियल आहे हीअ असांजा मुतालबात हीअ असांजा एहतजाज जेको कुझु आहे रड़ियूं वावेला हीअ एतिरो यानी बेहसी छाइजी वई आहे पूरी क़ौम में जेको आहे न इंतिज़ामिया में त एतिरो असां बेवस ऐं बेहस थी विया आहियूं जो हिन वक़्त ताईं जेको आहे न को खड़तेल नथो निकिरे ऐं इंतिज़ामिया जेका आहे उहा गहरी निंड में सुतल आहे जेकॾहिं का असां चऊं था जेकॾहिं तव्हां कोशिशि कयो था ख़ुदारा इन कोशिशि खे तेज़ कयो छो त जेके हिन वक़्तु वीचारा मुगवी आहिनि उन्हनि जूं जेके वीडियो वायरल थियनि थियूं उन्हनि सां जेके हालात थियनि था उहे तव्हां असां सभिनी जे साम्हूं उन्हनि जे घरनि में जेके हालात आहिनि उहे असांजे साम्हूं
ख़ुदा रा असां धाड़ेलनि खे बि इहो चवंदासीं त तव्हां इंसानियत जेका आहे उन्हनि खे उन्ही खे त मलूज़े ख़ातिर रखो, त एतिरा इंसानी सोच ज़ुल्म न कयो जेके आहिनि उहे, एतिरा इंसानी सोच ज़ुल्म न कयो। हा, तव्हांखे जेकॾहिं का यानी तव्हां पंहिंजो जेको कयो था त उन ई में इहा तव्हांजी ग़लती आहे ऐं इहो तव्हां जेको आहे उन खे जेको आहे पंहिंजनि इन्हनि खे तव्हां जेको आहे ख़तमु कयो ऐं तव्हां अवाम मंझां आहियो ऐं असां मंझां आहियो। तव्हां जेको आहे अचो, उहो पंहिंजो गवर्नमेंट खे जेको आहे न पंहिंजा हथ ॾियो ऐं अचो अमन अमान जी ज़िंदगी गुज़ारियो, न ॿियनि जूं ज़िंदगियूं ख़राबु कयो न पंहिंजूं ज़िंदगियूं ख़राबु कयो। उस्ताद तव्हां उर्दू में सिंधी जंहिं में ॻाल्हायो, जाते ॻाल्हायो। उर्दू में ॻाल्हायो। हा, भले। तव्हां सिंधी में पहले तो मैं नसरुल्ला गडानी साहब को सलाम पेश करता हूँ, जिन्होंने एक जुर्रतमंदाना फैसला करके यहाँ धरना दिया है। अल्लाह ताला उसको कामयाब बनाएगा। मेरे 2-3 सवाल हैं, मैं वो सवाल रखना चाहता हूँ। पहला सवाल मेरा स्टेट के साथ है कि स्टेट इस वक्त कहाँ है और ये जो धाड़ेल फैक्टर इतना असरअंदाज हो रहा है कि इलाकों पे वो कब्जा किए हुए हैं। क्या ये इतने ताकतवर हैं कि कल ये शहरों पे कब्जा करेंगे, फिर हुकूमत पे कब्जा करेंगे? और हुकूमत स्टेट हमारी इतनी कमजोर है, अगर वाना में वहाँ अमन कायम हो सकता है, इस छोटे से इलाके में अमन क्यों नहीं कायम होता? ये मैं और बेबसी एसपी साहब की कि वो कहता है कि उनके पास जदीद तरीन हथियार हैं जो हमारे पास नहीं है। तो ऐसी हुकूमत को शर्म आनी चाहिए कि पुलिस के पास वो हथियार नहीं है जो डाकुओं के पास है। और दूसरा सवाल मेरा है वो हिंदू बिरादरान से है कि जिनके घर में आग लगी हुई है वो फॉर्मेलिटी तौर पे यहाँ आते हैं और आकर चले जाते हैं। होना तो यूं चाहिए था कि जब तक ऋतिक कुमार आजाद न हो पूरा डिस्ट्रिक्ट बंद होना चाहिए। और ये न समझे हिंदू बिरादरान, ये जितने भी बिरादरान आ रहे हैं इधर नसरुल्ला के पास, इस बात की सपोर्ट कर रहे हैं। अगर खुद घर के मालिक यहाँ मौजूद होते तो इससे बेहतर और बड़ा काम क्या होता, और हुकूमत मजबूर हो जाती अगर डिस्ट्रिक्ट पूरा बंद होता। और तीसरा सवाल मेरा ये है कि खुदारा जब तक आप शिया सुन्नी देवबंदी अहले हदीस सिंधी पंजाबी मुहाजिर पठान बलोच इनमें से बाहर नहीं आएंगे तब तक अवाम यूं ही बेबस नजर आएगी। आप अवाम स्टेट के लिए ये जरूरी है कि अवाम को अमन दे। और जरदारी साहब 20 साल से आप हुकूमत सिंध पे कर रहे हैं और आज तो सदर पाकिस्तान भी बन गए हैं। मैं आपको हाथ जोड़कर अपील करता हूं, तुझे बीबी शहीद का वास्ता खुदारा पहला एहकामात यही जारी करें कि जिला घोटकी के जितने मगवी हैं, ऋतिक कुमार हो या पूरी सिंध के बिरिया कुमारी हो, जहां जहां से जो मगवी बनाए गए हैं, पहला आपका ऑर्डर ये होना चाहिए कि 24 घंटों के अंदर इन सबको बाजियाब कराया जाए। बस मैं और क्या कह सकता हूं, लेकिन ये नफरत का जो कतरा जमा हो रहा है, ये एक दिन तालाब होगा, फिर दरिया होगा, फिर समंदर होगा। इसमें आप सारे हुक्मरान, सियासतदान, ब्यूरोक्रेट्स सारे बह जाएंगे। वस्सलाम। हाथी बस शिया उलमा काउंसिल ज़िले घोटकी के जनरल सेक्रेटरी की हैसियत से जीअं त असांजे सदर मोहतरम मौलाना अख्तर अली साहब वज़ाहत से मुतालबो कयो त अमन व अमान हर क़ौम जो, हर ज़मीन जो, हर ज़मीन वारन जो एक बुनियादी हक़ होंदो आहे। जिते अमन न हुजे उते का भी शय, को भी कारोबार न हली सघंदो आहे। ज़िले घोटकी हूँ तो ओवरऑल पूरे सिंध जी असां ॻाल्हि कयूं था, पर ख़सूसन ज़िले घोटकी जा जेके गुज़िरियल कुझु अरसे खां हालात आहिनि उहे इंतिहाई ख़राबु आहिनि अमन अमान जे हवाले सां। हिन ज़िले में तव्हां डेली बुनियादनि ते अख़बारूं ॾिसो, सोशल मीडिया ॾिसो, रोज़ अगवा जूं, खुर जूं, चोरी जूं वारदातूं थियनि थियूं। हिन ज़िले में अमुन जे क़याम लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनल आहिनि।
असांजो सभ खां अवलीन मुतालबो ज़िले इंतज़ामिया खां उन खां अलावा सिंध हुकूमत खां इहो आहे त ज़िले घोटकी जे अमन व अमान जी सूरत हाल खे बहितर कयो वञे। सख़्त तरीन हिकु ऑपरेशन जी हिते ज़रूरत आहे ताकी अवाम सुख जो साह खणे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो हिकिड़ो फरमान आहे त तव्हां ज़ुल्म जे ख़िलाफ़ जेतिरो देर सां उथंदो तव्हांखे ओतिरो वधीक कुर्बानी ॾियणी पवंदी। ऐं अॼु ही उन ज़ुल्म ऐं ज़्यादती में असां फाथल आहियूं छो त असां ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उठाइण में तहरीक हलाइण में देरि कई आहे। देर आहे दुरुस्त आहे जी बुनियाद ते जेकॾहिं हीअ तहरीक हली आहे त शिया उलमा काउंसिल ज़िले घोटकी जे प्लेटफॉर्म तां असां साईं वारनि जी तहरीक में इन्हनि सां गॾु आहियूं, इन्हनि जी हर हिमायत कयूं था। अमन अमान जे क़याम लाइ साईं वारा अॻियां बि जेका पॉलिसी जोड़ींदा इंशाअल्लाह असांखे शाना बशाना पाण सां गॾु पाईंदा। हिकु दफ़ो वरी असां हितां जे ज़िले इंतज़ामिया खे DC साहब हुजे, SP साहब हुजे या ॿिया मुल्की इदारा, मां त हैरान आहियां अॼुकल्ह हिन जदीद टेक्नोलॉजी जे दौर में त हेॾी टेक्नोलॉजी जे हूंदे बि चंद गिरोह हिन ते हावी आहिनि, असांजे अमन अमान खे यरगमाल कयूं बीठा आहिनि। असांजे सभिनी इदारनि खे गॾिजी कोऑर्डिनेशन सां हिन अवाम ते रहम करणु घुरिजे ऐं पंहिंजूं ज़िम्मेदारियूं पूरियूं करणु घुरिजनि ताकी जे हीअ अवाम जेके मुग़वी आहिनि इहे ख़ैर ख़ैरियत सां बाज़ियाब कराइनि ऐं आइंदा बि अमन अमान जे क़याम लाइ हतल इम्कान ऐं संजीदगी सां कोशिशि कनि। असां हिन तहरीक में हमेशह साईं वारनि सां गॾु आहियूं। तारुफ कराया वेंदो। अदा गुलाम सरवर अब्बासी मज़दूर लीडर आहियां। असां ऋतिक कुमार ऐं टिनि चइनी ज़िलनि मां जेके बि मिसकिन माण्हू, पोरियत माण्हू, ग़रीब माण्हू अगवा थिया आहिनि उन सभिनि जी बाज़ियाबी जो मुतालबो कयूं था ऐं वक़्ति हुकूमत सदर साहब आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आला खे मुतालबो कयूं था छो त गुज़ारिशारो ऐं अपील वारो मसइलो ई न रहियो आहे। हाणे उन्हनि खां मुतालबो आहे त फिलफोर अहिड़ा अहकामात जारी कयो जीअं हिन टिनि चइनि ज़िलनि में अमन अमान बहाल थी सघे।